सिंध हुकूमत सिविल अस्पताल कराची लाइ 50 अरब रुपयनि जे मास्टर प्लान जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। सिंध जे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिविल अस्पताल कराची बाबति इजलास थियो। कराची में सिहत जे निज़ाम खे वधीक बहितर बणाइण लाइ हिकु वॾो तरक़ियाती मंसूबो शुरू कयो पियो वञे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां चयो त सिंध हुकूमत सिविल अस्पताल कराची खे बहितरीन ऐं जदीद तरीन अस्पताल बणाइण जो फ़ैसिलो कयो आहे। सिविल अस्पताल कराची खे 100 अरब रुपयनि जी लाॻत सां जदीद तरीन अस्पताल बणायो वेंदो। कराची में सिहत जे निज़ाम खे बहितर बणाइण लाइ ही हिकु वॾो क़दम आहे। सिविल अस्पताल कराची खे जदीद तरीन अस्पताल बणाइण लाइ ख़ानगी भाइवरनि जी ज़रूरत आहे। अवां ख्याल कयूं पिया। सिंध हुकूमत सिविल अस्पताल कराची लाइ 50 अरब रुपयनि जे मास्टर प्लान जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिविल अस्पताल कराची बाबति इजलास थियो आहे। कराची में सिहत जे निज़ाम खे वधीक बहितर बणाइण लाइ हिकु वॾो तरक़ियाती मंसूबो शुरू कयो पियो वञे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां चयो वियो सिंध हुकूमत सिविल अस्पताल कराची खे बहितरीन ऐं जदीद तरीन अस्पताल बणाइण जो फ़ैसिलो कयो आहे।